अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर मुल्क में नवां सूबा ठाहिण वारो जेको मामिलो आहे उहो उथारियो वियो आहे। सभिनी खां पहिरीं इहो मामिलो अवामी तहरीक जे सरबराह ताहिरुल क़ादरी जॾहिं लाहौर में पंहिंजी पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस कई त उन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुनजो इहो चवणो हो त मुल्क में 26 नवां सूबा ठहणु खपनि ऐं हुनजो इहो बि चवणो हो त जेसिताईं इख़्तियार 80 सतरि ताईं न विराइबा तेसिताईं मुल्क जो हीउ जेको निज़ाम आहे उहो बहितर न थी सघंदो। उनखां पोइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे सरबराह अल्ताफ़ हुसैन पंहिंजी सालगिरह वारे ॾींहुं हिकु भेरो ॿीहर हिकु तरफ़ पंहिंजो पाण खे सिंध जो हलाली पुट बि चयो त ॿिए तरफ़ हुनजो इहो बि चवणो त मुल्क में 20 नवां सूबा ठाहिणु खपनि, जंहिंमें हुन सिंध अंदरि 4 सूबा या 4 इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी ॻाल्हि कई। असां हिन इशू ते ॻाल्हाईंदासीं हितां वफ़ाक़ी गादी वारे शहर मां हिते रहंदड़ जेके सिंधी आहिनि उहे इन सॼे इशू खे कीअं था ॾिसनि। ऐं मूंसां गॾु आहिनि सिविल सोसाइटी जा हिकिड़ा एक्टिव असांजा दोस्त आहिनि सिंधी जिन जो जर्नलिज़म सां मादी में वास्तो रहियो आहे। उन सां गॾोगॾु उहे तजदीद निगार बि आहिनि, कालम बि लिखंदा रहंदा आहिनि। लाला हसन पठान साहब आहिनि मूंसां गॾु, ऐं हुन सां गॾु जनाब नियाज़ नदीम साहब। तव्हां ॿिन्ही खे वरी कार चऊं था। लाला, सभिनी खां पहिरीं हीउ जेको MQM जो सरबराह अल्ताफ़ हुसैन, तव्हां ॾिसो था हर 6 महीने 8 महीने जॾहिं बि असांखे नज़र इहो ईंदो आहे त MQM कंहिं न कंहिं मामले में सोढ़ी पई थिए, उन वक़्तु ई ओचितो वरी नवनि सूबनि जो नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जो सवाल खणी मैदान ते लही ईंदो आहे। त तव्हां सम्झो था त इन हीउ जेको मुतालबो आहे इन ते MQM संजीदा आहे, उहा वाक़ई चाहे थी त सिंध खे ईअं टुकड़नि में विराइजे या उन बहरान मां निकिरण लाइ हमेशह इन क़िस्म जो नारो लॻाईंदी आहे? ॾिसो, MQM इन खे सदाई पॉलिटिकली इस्तेमालु कयो आहे इन नारे खे, ऐं इहो नारो अॻु में जिनापुर जे नाले सां मशहूरु थियो। विच में हुननि जो जेको कराची और सिंध जो जेको हिकिड़ो इंटेंशनली इस्तेमालु हुयो, इहो बि हिननि जो रहियो आहे। ऐं उन खां पोइ हिननि जेके पंहिंजे इंटरनल जेके पाण सां ॻाल्हि ॿोल कनि पिया या मैसेजिंग कनि पिया, उन्हनि में सिंध 2 जो हू लफ़्ज़ इस्तेमालु कनि पिया। या विच में अचानक चाकिंग शुरू थी वेंदी आहे, नवां सूबा खपनि ऐं न त मुल्क टुटी वेंदो। पर हिन दफ़े हिननि जो हिकिड़ो इहो स्टांस थोरो चेंज रहियो आहे त हिन दफ़े हू मुल्क टुटण जी ॻाल्हि न पिया कनि। हाणे चवंदा सिंध न रहंदी जेकॾहिं तव्हां न ठाहींदो त, अदरवाइज़ अॻु में जॾहिं बि हिननि इहा ॻाल्हि कई आहे हुननि इहो चयो पोयां त भई मुल्क न रहंदो। त हीअ ॿिन्ही तरीक़नि सां MQM हिन खे इस्तेमालु कंदी रही आहे। ऐं जॾहिं बि तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, जॾहिं बि कंहिं इशू में हू फासंदा आहिनि, सोढ़ा थींदा आहिनि, त हू फौरन हुनखे या वरी पीपल्स पार्टी खे टाइट करिणो हूंदो आहे या तंग करिणो हूंदो आहे त हू फौरन हिन ॻाल्हि ते अची वेंदा आहिनि त बाबा सूबा ठहणु खपनि ऐं असांखे अलॻि। हाणे हुननि हुनखे इंतिज़ामी यूनिट जो नालो ॾिनो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में हुन में को फ़र्क़ु कोन्हे। सोच हुनजे पुठियां उहा ई आहे जो हू अनफॉर्चुनेटली अञा ताईं पंहिंजे पाण खे जेको जेन्युइन सिंधी, जेको असां हुननि खे चवंदा रहियूं त सिंधी आहिनि, सिंध में रहनि था, खाइनि था, पीअनि था, मरणो परणो सभु हिननि जो हिते आहे, पर अनफॉर्चुनेटली हुननि जे अंदरि में बैक हिकिड़ो माइंड में का न का इहा शइ अञा ताईं आहे जेका हू सदाई लिंक कनि था। माना इहा बदकिस्मती आहे त हिते इहा ॻाल्हि कनि था, पर जॾहिं इंडिया वञनि था त उते वरी ॿी ॻाल्हि था कनि त न इहो थियण ई न खपंदो हुओ, ईअं असां सभु गॾु हुयासीं ईअं हुयासीं। ऐं हिते वरी जॾहिं ॻाल्हि कनि था त चवंदा त इहो त असां मुल्क ई असां ठाहियो आहे, वॾो अहसान असां कयो आहे, हिननि ते असांजे अबनि ॾाॾनि कयो आहे। त माना इहो हिननि ॿई तरीक़नि सां हुनखे इस्तेमालु कंदा रहिया आहिनि। प्रेशर टेक्निक तौरु बि इस्तेमालु कंदा आहिनि, प्लस हिननि जे माइंड में इहो शइ आहे त इहो थियणु खपे। ऐं ख़ासि तौर ते जेको हिननि खे ख़राबु कयो मां चवंदुसि उहो कयो परवेज़ मुशर्रफ। उन दौर में हिननि खे जहिड़े तरीक़े सां हुन विरहाए ॾिना शहर, प्लस हुननि जूं सीटूं सूबाई असेंबली जूं, क़ौमी असेंबली जूं कराची में वधायूं, ऐं सॼो ॼण त अण ऐलानिया कराची हैदराबाद उन्हनि जे हथ में हुया। ऐं जेके हुननि खे पैसा ॾिना विया गवर्नमेंट जे तरफ़ां, त हींअर हुननि खां इहा ॻाल्हि हज़म कोन पई थिए त असां एतिरो असांखे उहो असांजो ॼण त हिकिड़ो जेको फंडिंग हुई उहा घटिजी वई आहे, या असांजो जेको इख़्तियार हुयो उहो घटिजी वियो आहे। हाणे उन एहसास कमतरी मां अञा नथा निकिरनि, पर हुननि खे इहो सम्झणु खपे त हींअर पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जेका सिंध जी वॾी पार्टी आहे, पाकिस्तान जी वॾी पार्टी आहे, ऐं उनखे सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी सपोर्ट हासिलु आहे। त उन वक़्तु इहो ख़्यालु करणु त मुशर्रफ वारे दौर जो शेयर मिले उहो पॉसिबल कोन्हे, इन जे करे इहा रियलिटी हिननि खे तस्लीम करणु खपे। सही। नियाज़, कुझु दोस्त आहिनि जिन मुख़्तलिफ़ कॉलम्स में या इन क़िस्म जा जेके TV टॉक शोज़ आहिनि उनमें उन्हनि जी राय इहा आहे त हिनखे संजीदा न वठणु खपे। हरूभरू इन इशू जे बुनियाद ते किथे वरी सिंधी महाजिर जहिड़ा जी मादी में थिया इहे शुरू न थी वञनि। हीउ हिकिड़ो वक़्ती हिकिड़ो नारो आहे जेको वरी अॻिते हली पाणे ख़तमु थी वेंदो। इनखे सीरियस वठी ऐं वधीक इख़्तिलाफ़ उहे कम्यूनिटी जेके सिंध में मुस्तक़िल रहंदड़ आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिक ॿिए खे असां
उतां ख़तम बि नथा करे सघूं, त इन करे इन नारे खे बुनियादु बणाए को वॾो क़दम न करणु खपे हिन वक़्तु। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि नवनि सूबनि जी या नवनि इंतिज़ामी यूनिटनि जी ॻाल्हि थिए थी, हिकिड़ो त इहो ॾिसणु खपे असांखे त इन जे पोयां मोटिवेशन छा आहे, केरु थो इहे मुतालबा करे ऐं छो थो करे। हिकिड़ो त असांखे इहो ॾिसण जी छॾी ज़रूरत आहे। ॿियो इहो आहे त भई इन्हनि मुतालबनि में का वाक़ई, जीअं तव्हां सुवालु पुछो था त का सीरियसनेस आहे, का संजीदगी आहे, छा जेके मुतालबा करण वारा आहिनि उहे इनखे सीरियस वठनि था पाण, या उहे बि उनखे टेक्टिक तौरु यूज़ था कनि। ॿियो सुवालु इहो आहे। टियों सुवालु इहो आहे त तव्हां जे हिन मुल्क में जेका वाइबिलिटी आहे सूबनि नवनि ठाहिण जी या नवनि इंतिज़ामी यूनिटनि ठाहिण जी, उहा कहिड़ी आहे। त अचो था पहिरीं ॻाल्हि ते, त मोटिवेशन छा आहे। मोटिवेशन प्योरली पॉलिटिकल आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त कॾहिं न कॾहिं हिकिड़ी विक्टम मेंटेलिटी खे ॿीहर ज़िंदा करण जे लाइ उनजी मोटिवेशन का बि इकनॉमिक, का बि पावर जी, का बि इन क़िस्म जी न आहे। सिर्फ़ु इहा आहे त भई हिकिड़ी विक्टम मेंटेलिटी खे ॿीहर थोरो पाणी ॾिजे, थोरो हुन में साहु विझे त उहा थी अचे। MQM जो त इहो सुवालु आहे। ताहिर क़ादरी जो जेसिताईं सुवालु आहे त हुनखे वाक़ई सीरियस न वठणु खपे। हुनजे जेका पॉलिटिकल वर्थ आहे उहा मुंहिंजी नज़र में ज़ीरो आहे। हुनजो भले खणी 45 ॾींहंनि खां हिते 15,000 या 10,000 या 5,000 माण्हू अची वेठो आहे, पर उनजी का हू पॉलिटिकल स्टेक होल्डर न आहे। पार्लियामेंट में मौजूदु कोन्हे, कंहिं सूबाई असेंबली में मौजूदु कोन्हे, ऐं हू का वॾी पार्टी कोन्हे जो हुनखे सीरियस वठे। MQM जी इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त वाइबिलिटी। पाकिस्तान हिकिड़ी फेडरल स्टेट आहे, वफ़ाक़ी निज़ाम असां वटि मौजूदु आहे। असां वटि डिवोल्यूशन आइनी तौर ते ऐं आइन में शामिलु थी वई आहे, ऐं लोकल गवर्नमेंट्स ठहणु खपनि। जॾहिं लोकल गवर्नमेंट्स तव्हां ठही वञूं, जॾहिं सूबनि खे पंहिंजा शेयर्स मिलणु शुरू थींदा, वरी सूबनि मां उहे शेयर्स वञणु शुरू थींदा डिस्ट्रिक्ट्स में, मक़ामी लेवल ते, त इहो जेको रिसोर्सिस जो मसइलो आहे त शेयर कराची घटि थो मिले या जेका बाक़ी सिंध आहे उनखे वधीक थो मिले, या हिन क़िस्म जूं जेके बि शयूं आहिनि उहे उन में कवर थी सघनि थियूं। त हिन जी वाइबिलिटी बजाए हिन जो तव्हां पेंडोरा बॉक्स खोले छॾियो ऐं माना किथे एथनिक बुनियादनि ते विरहाइण जूं ॻाल्हियूं थींदियूं, किथे इंतिज़ामी बुनियादनि ते विरहाइण जूं ॻाल्हियूं थींदियूं, किथे जेको आहे जीअं सराइकी बेल्ट आहे त उते क़ौमियत जे मामले ते या जेका हिस्टोरिकल आइडेंटिटी आहे उनजे मामले ते विरहाङो थींदो उनजो सूबे जो, त इहे सभु शयूं थींदियूं रहंदियूं। पर तव्हांखे ॾिसणु खपे त हिन जी वाइबिलिटी कहिड़ी आहे। ठीकु आहे। टियों जेको मसइलो हो उहो मूं चयो पिए त छा इहो प्रैक्टिकल आहे या इहो सस्टेनेबल डिमांड आहे हिननि जी या न आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे इहा वक़्ती डिमांड आहे, या वरी सुभाणे को ॿियो इशू हिनखे रिप्लेस करे सघंदो। इन जी का सीरियसनेस, का अहिड़ी का शइ मौजूदु कोन्हे जो इहो सूबो ठही वञे सुभाणे। सही। दादा, ख़मीस ते सिंध असेंबली अॻु में बि केतिरा ई ठहरा मंज़ूरु कया आहिनि। हिकिड़ो ॿियो ठहरा मंज़ूरु कयो जंहिंमें हुननि सिंध जे विरहाङे खे रद्द कयो। हुन में जेका अहम ॻाल्हि हुई उहा हुई त हिते माना हाणे असांजी हिकिड़ी 7,000 सालनि खां वधीक हिकिड़ी तारीख़ आहे, पुराणी सिंध सदियुनि खां आहे। अरगुन आया, तुर्खान आया, मुग़ल आया, जेके बि आया उहे हालांकि हाकिम रहिया असांजा, पर उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते उहे सिंधी क़ौम में दम थी विया। अॼु उहे सभु सिंधी क़ौम जो हिसो आहिनि। हीअ जेके पनाहगीर आहिनि इहे उतां आया, पनाह वठण लाइ आया। हिकिड़ी मुश्किल दौर में सिंध जे माण्हुनि उनखे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं, ऐं सिंध जा वसीला, सिंध जी वरी पोर्ट सिटी जहिड़ो करे उहो हुते अची वेही रहिया। पर इहे अॼु ताईं सिंधी न आहिनि बणिजी सघिया। हिकिड़े पासे असां ॾिसूं था जेके जिन हुकूमत कई, हाकिम थी आया, हलां करे आया, उहे सिंधी थी विया। हिननि जे सिंधी बणजण में रुकावट कहिड़ी थी नज़र अचे। ॾिसो, मूं ॻाल्हि कई त हुननि जी मेंटेलिटी जो मसइलो बि आहे। ॿियो जेके एक्स्ट्राऑर्डिनरी बेनिफिट्स आहिनि उन्हनि जो आहिनि। हींअर बि ॾिसो तव्हां जेकॾहिं अंदाज़ो लॻायो त जेके माण्हू पंजाब में सेटल थिया, हिंदुस्तान मां लॾे आया या होॾां जेके शिफ्ट थी आया, उहे कोन था क्लेम कंदा असां महाजर आहियूं। अहिड़ा माण्हू हज़ार में विया, उते कोन था क्लेम कंदा असां महाजर आहियूं। थी सघे थो कुझु बलोचिस्तान बि ॿिया हुजनि, उन्हनि कॾहिं इहो क्लेम न कयो महाजर। पर हीअ अनफॉर्चुनेटली अॼु बि या ॿ ॾींहं अॻु में बि जेको बयानु आयो आहे अल्ताफ़ हुसैन भाई जो, उन इहो चयो आहे त बाबा असां महाजरनि सां वॾो ज़ुल्म पियो थो थिए। त माना हीअ उन ॻाल्हि खे या त हिकिड़ो टूल तौरु इस्तेमालु कनि था माण्हुनि जूं हमदर्दियूं हासिलु करण लाइ। छो त MQM में हिन दफ़े वॾी रिफ्ट हुई अंदरूनी तौरु, जेके हिननि जंहिंजो पाण हुननि ज़िक्र कयो आहे, पाण क़बूल कयो आहे त भई असांजा माण्हू जेके आहिनि उहे जागीरदार थींदा पिया वञनि। सरिया लॻी विया आहिनि हुननि खे, मां कढंदुसि सरिया, ईअं कंदुसि, माना ईअं। या जेको हुननि जी लोकल लीडरशिप जेका कराची में आहे उन ते हमला थिया 2-3 दफ़ा, त माना हू इंटरनल क्राइसिस जो शिकार आहिनि। त इहो हिकिड़ो न्याज़ जी ॻाल्हि कंहिं हद ताईं ठीकु आहे त इहो हिकिड़ो हुनजो टूल बि थी सघे थो त इन्हनि शयुनि तां ध्यानु हटाइण लाइ वरी हिकिड़ो मज़लूमियत इन जो नारो ॾियूं त माण्हू वरी गॾु थी वेंदा, भई वाक़ई हिन त असां त ॿिया मारींदा अची, असां ज़ुल्म थी वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो जेको आहे उहो आहे सदरन पंजाब वारो इशू। बि इन सां रिलेट जेकॾहिं सूबनि जे हिसाब सां कजे त असल में कुझु कुवतूं नथियूं चाहिनि त सदरन पंजाब में सूबो ठहे।
जॾहिं त असां वटि सेनेट मां 2013 में 6 मार्च ते इहो बिल पास थियल आहे नवनि सूबनि ठाहिण जो, त उहा पोज़ीशन उहा सिलसिलो उते मौजूदु आहे। हाणे हिकिड़ो सिचुएशन ठही पई आहे, प्लस जॾहिं हुन ते कादरी साहब एॾे वॾे ज़ोर शोर सां करे थो, ऐं MQM उनजो बिल्कुलु साथ ॾिए थी, ऐं उन में ॿ टे शयूं अहिड़ियूं हुयूं जेके इंटरनल जेके हुन जा माण्हू ॿुधाइनि था त कादरी साहब MQM खे चयो त तव्हां सिंध में चीफ मिनिस्टर हाउस ते कब्ज़ो कयो, असां लाहौर ऐं इस्लामाबाद ते कब्ज़ा कंदासीं। सही माना इहा मेंटल लेवल हुननि जी आहे, या अंडरस्टैंडिंग चऊं या हिकिड़ो ठाह। ऐं कुझु माण्हू इहो बि चवनि था त जेको लंडन प्लान हुयो उन में अल्ताफ़ हुसैन साहब हिननि जी मुलाक़ात थी आहे। सही ठीकु आहे, जंहिंखे उहो अञा ताईं ओन नथा कनि, जीअं इमरान खान वारा न पिए कयो, त ही ॿई तरीक़ा इहे इस्तेमालु कंदा रहिया आहिनि। जॾहिं त हिननि जे अहिड़नि बयाननि सां जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू MQM में शामिल आहिनि, खोड़ सारा माण्हू शामिल आहिनि। तव्हां इलेक्शन में बि ॾिठो हूंदो त ॿाहिराड़ियुनि में हुनजा कैंडिडेट हुया ऐं हज़ारनि में हुननि वोट खया, कैंपेनिंग कई हुते। त हाणे तव्हां इन मौक़े ते अची जॾहिं चओ था न असां वरी महाजर आहियूं, असां सां वॾो ज़ुल्म आहे, त माना तव्हां चाहियो ई नथा त सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू तव्हां सां गॾु बीहनि। ऐं पोइ वरी जीअं तव्हां दाऊं कयो त ॾिसो असां त घणेई कयो त असां सिंधी पर सिंधी असां सां बीहनि ई कोन था। पर सिंधी माण्हू ॻाल्हाईंदड़ माण्हू तव्हां सां बीठा, इलेक्शन में बीठा, हींअर बि बीठा आहिनि। पर जॾहिं तव्हां बार बार इहो पाण खे डिस्टेंस कंदो ऐं सिंध विराइण जी ॻाल्हि कंदो त को बि गैरतमंद सिंधी, को बि बाशूर सिंधी ज़ाहिर आहे न बीहंदो हिननि सां गॾु। सही टाइम ते हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी हिनखे कंटिन्यू कंदा। जेका ॻाल्हि तव्हां ख़ासि करे कई ॾखण पंजाब वारी, त उन हवाले सां चाहींदुसि न्याज़ सां थोरो असां पाण ॻाल्हायूं इन ई हवाले सां, छो त हज़ारा सूबे जी ॻाल्हि बि थिए पई, कोयटा अंदरि पठान पंजरा अलॻि सूबो बि उन जी ॻाल्हि बि कनि पिया। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार नया हाणे चवनि त इहो था त सिंध कॾहिं कश्मीर ताईं बि हुई, मुल्तान बि हुई, राजस्थान ताईं बि हुन सरहदूं ईअं लॻंदियूं हुयूं। पर हाणे जिते मौजूदु आहे 1947 खां पोइ सिंध में जेके बि क़ौमूं रहनि थियूं, उन्हनि मां जेके आगाटियूं क़ौमूं, उन्हनि मां त कंहिंजो मुतालबो कोन्हे। हीअ जेके पनागीर आया 47 खां पोइ उन्हनि जो मुतालबो आहे। पर साॻे जेकॾहिं पाण ॾिसूं ॾखण पंजाब आहे, सराइकी सूबो या ॾखण पंजाब सूबो, त उहे हज़ारे सालनि खां उते आबाद आहिनि। उनजी पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजी ज़बान आहे, पंहिंजूं रीतियूं रस्मूं आहिनि। हज़ारा आहिनि त उहे बि हज़ारे सालनि खां आहिनि, उहे किथां ॿाहिरां कोन आया आहिनि, ॿियनि जे अची ज़मीन ते उन्हनि कब्ज़ो न आहे कयो। या जेकॾहिं बलोचिस्तान में असां ॾिसूं था त अधु आबादी बलोच आहे, अधु पठान आहिनि, त उहे जेकॾहिं पख्तून चवनि था त उते असांखे अलॻि सूबो ठाहे ॾियो। त उन्हनि शयुनि इहे जेके सूबा जेकॾहिं हू ठहनि था, उन्हनि जी जेकॾहिं सिंध में जेको मुतालबो आहे उन सां भेट कजे त तव्हां केतिरो जाइज़ नज़र अचे थो इहो मुतालबो जेको सिंध खे विराइण वारो आहे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो सराइकी जेको बेल्ट आहे उनजो तमामु डिफरेंट केस आहे। ऐं जॾहिं बि असां सिंधी ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू जॾहिं सपोर्ट कंदा आहियूं सराइकी सूबे खे, त असांजे बैक ऑफ माइंड इहा कॉन्शियसनेस ज़रूरु हूंदी आहे त भई छा इहो पेंडोरा बॉक्स असां खोले सघूं था सराइकियुनि जी सपोर्ट करे, त उन्हनि खे सूबो मिलणु खपे, त छा इहो सिंध ताईं इन जा असरु पवंदा? त मुंहिंजो ख़्यालु आहे इहे ॿ बिल्कुलु मुख़्तलिफ़ केसिस आहिनि। सराइकियुनि जो क्लेम हिस्टोरिकल आहे, जीअं सिंधियुनि जो क्लेम हिस्टोरिकल आहे पंहिंजी मदरलैंड ते, ईअं ई सराइकियुनि जो जेको कल्चर जो, लैंग्वेज जो, जोग्राफी जो क्लेम आहे उहो तमामु पुराणो आहे। त इन करे इन्हनि ॿिन्ही केसिस खे कंपेयर न करणु खपे। ॿी ॻाल्हि अचूं था हिन ते त भई तव्हां जेका मूं सवेर ॻाल्हि कई त फेडरल स्टेट आहे असांजी, पाकिस्तान फेडरल स्टेट आहे, उन में सूबा ठहियल आहिनि ऐं रिकॉग्नाइज़ आहिनि। उन्हनि में तव्हां नवां सूबा ठाहींदो, हिकिड़ो नओं पेंडोरा बॉक्स खुलंदो, किथे इंतिज़ामी मामलनि ते, किथे जेके एथनिक मामलनि ते, किथे कहिड़े मामले ते। बलूचिस्तान जो केस तमामु डिफरेंट आहे। बलोच ऐं पठान पश्तून जेके आबादियूं आहिनि उते बलूचिस्तान में, उते फ़िलहालु सूबे जी ॻाल्हि कोन थी हले। ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो कंफ्लिक्ट अगरि आहे बि त उहो मैनेज्ड आहे। पावर बि शेयर कनि था ऐं रिसोर्सिस बि शेयर कनि था। ऐं हू पश्तूनखाई जेका पार्टी आहे उनजो ग्रेटर पश्तूनिस्तान वारो ख्वाब ऐं ख़्यालु पंहिंजी जाइ ते, पर उन में सिर्फ़ु बलूचिस्तान जो विरहाङो शामिल न आहे, उहो त KP बि शामिल आहे, उन में अफ़गानिस्तान जा बि शामिल आहिनि। उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे हज़ारा वारो, इहे सभु अलॻि अलॻि मामला आहिनि जिन खे अलॻि अलॻि डील करणु खपे। सिंध जो जेको मामलो आहे उहो इंतिहाई जेको MQM जो मफ़ाद आहे उन ते बीठल आहे। MQM जो मफ़ाद इहो आहे त भई सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां कैप्चर करे ऐं कराचीअ खे, ऐं हिकिड़ी हद ताईं हिकिड़ो जाइज़ क्लेम इहो आहे त भई वाई नॉट लोकल गवर्नमेंट,
लोकल गवर्नमेंट हुजणु खपे। कराची हिकिड़ो तमामु वॾो शहर आहे, उनखे मैनेज करण जे लाइ हिकिड़ा स्किल्स खपनि, हिकिड़ी लोकल गवर्नमेंट खपे, उहा पंहिंजी जाइ ते थियणु खपे। उनजो मतिलबु कतई इहो न आहे त उनजे इहो करण जे लाइ तव्हांखे सूबा खपंदा। लोकल गवर्नमेंट जो निज़ाम अगरि इफेक्टिव निज़ाम, इहो न जेको MQM जी मर्ज़ीअ जो हुजे, उहो निज़ाम जेको सिंध जे माण्हूअ खे क़बूल हुजे, उहो अगरि अची थो वञे त सिंध छा सॼे पाकिस्तान में जिते जिते इन क़िस्म जा मामला हलनि था, इवन सराइकी जेको बेल्ट आहे उन में बि जेकॾहिं रिसोर्सिस सही शेयर थियनि था, रिसोर्सिस डिस्ट्रीब्यूट थियनि था, पावर डिस्ट्रीब्यूट थिए थो, त इहे सभु क्लेम्स ख़तमु थी वेंदा। त लोकल गवर्नमेंट जो जेको क्लेम MQM पहिरियां खां कंदी रही आहे, मुंहिंजे ख़्याल में वे फॉरवर्ड उन्हनि जे लाइ इहो ई हुजणु खपे, बजाए जो हिकिड़ो अहिड़ो इशू तव्हां खोले छॾियो जंहिंजे ज़रिए तव्हां सिंध में नफ़रतूं पैदा कयो ऐं तव्हां पाण सां माण्हू नफ़रत करणु लॻनि। बहितर इहो आहे त लोकल गवर्नमेंट जो जेको मामिलो आहे उनखे कंटिन्यू कजे ऐं लोकल गवर्नमेंट बि सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ी जी, MQM जी मर्ज़ी जी न हुजणु खपे। सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ी जी लोकल गवर्नमेंट तव्हां आणियो ऐं ॾिसो त इहे सभु मसइला हल थी सघनि था। मुंहिंजो न आहे ख़्यालु त इन्हनि जेके एथनिक जेके डिमांड्स आहिनि सराइकी बेल्ट जूं ऐं सिंध जूं, उहे अलॻि अलॻि अचूं था। इंतिज़ामी बुनियादनि ते विरहाङे जी ॻाल्हि जॾहिं कयूं था त भई इंतिज़ामी यूनिट त हिकिड़े असांजे स्ट्रक्चर में ठहिया पिया आहिनि। हिकिड़ो मुल्क आहे, पोइ सूबा आहिनि, पोइ डिवीज़नूं आहिनि, पोइ डिस्ट्रिक्ट्स आहिनि, पोइ जेके बि टीयर्स उन कॉन्स्टिट्यूशन में असां एनविजेज कया आहिनि, उहे सभु तव्हां एक्टिवेट कयो। जेके बि इंतिज़ामी यूनिट, यूनियन काउंसिल बि इंतिज़ामी यूनिट आहे, तव्हांजो तहसील जेको तालुको आहे उहो बि इंतिज़ामी यूनिट आहे, ज़िलो बि इंतिज़ामी यूनिट आहे, डिवीज़न बि इंतिज़ामी यूनिट आहे। तव्हां उन्हनि खे सही माना में इम्प्लीमेंट कयो। लोकल गवर्नमेंट जो निज़ाम इज़ द बेस्ट वे, त तव्हां उनखे इम्प्लीमेंट कयो। इंतिज़ामी यूनिट जे नाले ते इहो ड्रामो करण जी ॻाल्हि त भई सिंध खे विराए छॾियो, इंतिज़ामी यूनिट अॻु में ई मौजूदु आहिनि, उहे इंतिज़ामी यूनिट मौजूदु आहिनि, तव्हां उन्हनि खे सगारो करणु प्रॉपरली सगारो कयो, बजाए जो इहो चओ त भई असांखे सां ज़ुल्म थी वियो, असांखे ई ठाहे ॾियो। ऐं कंहिं बि इंतिज़ामी यूनिट जी जेका नई ॻाल्हि थी हले आइनी तौर ते, उन जी जॾहिं बि ॻाल्हि कंदो सिंध जो माण्हू उनखे विरहाङो चवंदो। सिंध जो माण्हू तव्हां ॾिसो ॿिनि क़िस्म जो जॾहिं लोकल गवर्नमेंट निज़ाम आयो तॾहिं उहो क़बूल न हुयो त असांखे सिंध जो जेको इंतिज़ामी विरहाङो आहे कहिड़े बि बुनियाद ते उहो कीअं क़बूल हूंदो। ऐं अगेन थोरो अॻिते था वधूं त काफ़ी मुल्कनि में नवां यूनिट ठहिणु हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि बि हूंदी आहे। काफ़ी मुल्कनि में, इंडिया में नयूं रियासतूं ठहनि थियूं, ॿियनि मुल्कनि में ठहनि थियूं। ॿ ॾींहं अॻु में स्कॉटलैंड जे त बिल्कुलु आज़ादी जो मामिलो थियो आहे। उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर तव्हां ॾिसो त हिन जो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव कहिड़ो आहे। असांजो सियासी जेका सूरत हाल आहे, असांजी आबादी हिन विरहाङे खां पोइ हिन वक़्तु ताईं जा जेके रिलेशनशिप्स आहिनि कम्यूनिटीज़ जे विच में, मां त सिंधी मुहाजर रिलेशनशिप न चवंदुसि, मां कम्यूनिटीज़ जो रिलेशनशिप चवंदुसि, त उहे कहिड़े क़िस्म जा रहिया आहिनि ऐं उन में छा सिंध हिन वक़्तु इन क़िस्म जो को इशू बर्दाश्त करे सघे थी या अफोर्ड करे सघे थी, जंहिंमें असां चवंदा नवां सूबा ठाहे छॾियो, इंतिज़ामी बुनियाद ते ठाहे छॾियो, फलाणे बुनियाद ते ठाहे छॾियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो मुनासिबु न आहे। सही दादा, असां ॾिठो 47 में त उन वक़्तु माना हाणे जेके मुख़्तलिफ़ हवाला मिलनि था, ॻाल्हियूं ॿुधूं था, उहो इहो आहे त जॾहिं लाहौर पनागीर पहुता त उन्हनि खे चयूं त पाकिस्तान अञा अॻियां आहे। ईअं करे करे उन्हनि खे अची सिंध पहुचायो वियो ऐं सिंध में उहा पोर्ट जेका पाकिस्तान जी वाहिद पोर्ट आहे हिन वक़्त ताईं जेसिताईं फंक्शनल थिए ग्वादर पोर्ट, त हाणे पोर्ट सिंध जी उहा हज़ारे सालनि खां पोर्ट आहे। उन पोर्ट वारे शहर में अची सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करे, इहो बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त लियाकत अली ख़ान 48 में हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करे मुहाजिरनि लाइ हिकिड़ी मख़सूस कोटा रखी वफ़ाक़ी मुलाज़मतुनि में, सूबाई मुलाज़मतुनि में। इन खे हिकिड़ी प्लानिंग तहत उन्हनि खे हिते वसायो बि वियो ऐं उनखां पोइ उन्हनि खे इख़्तियार बि ॾिना विया, मुख़्तलिफ़ की पोस्टुनि ते बि लॻायो वियो। हाणे अॼु जेकॾहिं MQM चए थी त कमाऊ पुटु आहे कराची ऐं घर जो जेको कमाऊ पुटु हूंदो आहे उनखे वधीक हैसियत मिलंदी आहे, उन सभु अंगल बि खणिबा आहिनि, त कमाऊ पुटु कीअं आई टांडो खणण थी हुई बोरचाणी त आया इन हैसियत में ई अॼु मालिकी था कनि असांजी पोर्ट जी। ऐं उन ते ज़ाहिर आहे सिंध जे माण्हुनि बि हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो रद्दमल ॾेखारियो। तमामु वॾी कॉन्फ्रेंस कराची में तव्हां ॾिठो थी, जंहिंमें सभु सिंध दोस्तुरियूं मौजूदु हुयूं, सिंध असेंबली जो ठहराव आयो आहे। त इहा जेका उन्हनि जे ख़ाम ख़्याली आहे, इन खे ख़तमु करण लाइ हाणे कहिड़ा क़दम खणणु खपनि? ॾिसो, उनमें त हिकिड़ो त इहो ऑप्शन थी सघे थो। असल में मसइलो हुननि सां जेको आहे उहो आहे पावर शेयरिंग जो ऐं फंड्स जो। हू चाहिनि था भई असांजे हथ में, जीअं मां जी ज़िक्र कयो त मुशरफ वारो उन्हनि खे ॾाढो सूट करे थो दौर, ऐं बार बार उन ते चवंदा त उहा सिचुएशन वापसि अचणु खपे, उन में असांखे सभु हुन जो अख़्तियार हुजनि। अदरवाइज़ जेकॾहिं इहो त सिंधी माण्हुनि जी वॾाई चइजे, चङाई चइजे जो उन्हनि खे वेलकम कयो, ऐं उन वक़्तु क्लेम्स मशहूरु थिया हुया त भई तव्हां जेको क्लेम कयो अची त भई मुंहिंजी ज़मीन एतिरी उते रहिजी वई, उहो उनखे क्लेम्स मिलिया हिते उन्हनि माण्हुनि खे, हुकूमत क्लेम्स ॾिना। पर हाणे इहो असां इहे बि इनखे ॿिए एंगल सां जेकॾहिं ॾिसूं त माना उन वक़्तु जेके असांजा वॾड़ा हुया, माना उन्हनि हिकिड़ी तारीख़ी ग़लती कई
बिल्कुलु। ही जेका हींअर डिमांड कनि पिया था त असांखे अलॻि सूबो ॾियो, कराची असांजो आहे, तव्हांजो कोन्हे, जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी असुल जेके पुराणा मोरडे मीर भर जे दौर या कराची जे कुन जा माण्हू जेके आहिनि उहे हाणे कोन हुयो, असांजो आहे, तव्हां हाणे निकिरो। त माना हाणे असां या जेका नई जनरेशन आहे उहा इहा सोचण ते मजबूर आहे त असांजे वॾनि त असांजी ॻिची में फिल्म विझी छॾी, माना उन्हनि जो हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो अॼु असां भोगणो थो पए। हाणे जेकॾहिं सुभाणे इहा ॻाल्हि मञी बि वठिजे त भई कराची हिकिड़ो अलॻि सूबो थी वञे त कराची 60-70% रेवेन्यू त कराची मां थो वञे, बिल्कुलु। त पोइ माना सिंधी माण्हू पाण पंहिंजे ख़ुदकुशी जो ऐलान कनि, माना पंहिंजे पाण खे मारण जो ऐलान थियो न, जो तव्हां सभु कुझु खणी हिकिड़े ॿाहिरियनि आयल आहिनि खे जिन खे सिंधी माण्हुनि सदाईं चयो आहे त भई तव्हां सिंधी आहियो, पर हू हर वक़्तु जॾहिं बि को क्राइसिस थियो आहे, जॾहिं बि को आइन क्राइसिस में ख़बर पवंदी आहे, ओनरशिप जी ख़बर तॾहिं पवंदी आहे, पंहिंजी धरती मां असां सचाई जी तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं क्राइसिस ईंदो आहे। ख़ुशहाली में त सभु को चवंदो आहे, मां बि चवंदुसि, ॿियो बि चवंदो त भई असां त सचा आहियूं, पर जॾहिं को क्राइसिस थिए थो या जॾहिं तव्हां खां का शइ वठिजे थी या घटिजे थी, तव्हां फौरन अची था वञो ते महाजर ऐं अलॻि सूबे जी ॻाल्हि ते। त उन में हिकिड़ो जेको एंगल हुनजो आहे न उहो आहे, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं KP जो NWFP जो नालो चेंज पियो थियो त वॾा वॾा दानिश्वर माण्हुनि जा नाला कोन थो खणा, छो त उहे वीचारा हाणे साइको हिन में अची विया आहिनि फील्ड में, उहे माना घटि वधि ॻाल्हाइनि पिया त पाकिस्तान टोड़ण जी साज़िश आहे, ऐं उहे कल्ह टियों ॾींहुं मां ॾिठो TV चैनल ते जस्टिफाई वेठा पिया कनि त पूरी दुनिया में बनते हैं एडमिनिस्ट्रेटिव यूनिट, यहाँ बनेगा तो क्या मसला हो जाएगा, माना वॾी बेहयाई सां। तो असांखे त यादि आहे, ओॾी माण्हुनि खे बि यादि आहिनि, त उन्हनि को नाले चेंज करण ते चए पियो त ज़रदारी जेको आहे गदारी पियो थो करे, मुल्क टोड़ण जी साज़िश आहे, नालो चेंज थींदो, ज़ुल्म थींदो, वॾो ई हज़ारा में माण्हू खड़ा कया विया उन वक़्तु। ऐं ईअं ई असुल जेको इन जे पोयां जेकॾहिं पाण सफ़ा फेयर इनफ थी ॾिसूं MKM जे रोल खे, त असुल मक़सदु आहे त भई हुननि खे सदरन पंजाब सूबो न आहे ठाहिणो, इन जे करे हू चाहिनि था त सिंध में इहा ॻाल्हि थिए, ऐं सिंध में इहा ॻाल्हि तय आहे, जीअं तव्हां ॿुधायो त 22 पार्टियुनि तक़रीबन, इंक्लूडिंग PTI, पीपल्स पार्टी PTI, मतिलबु ॿियूं सभु पार्टियूं कोमपरस्त आहिनि, सभिनी हुनखे रिजेक्ट कयो आहे। ऐं इहा ॻाल्हि कालाबाग डे वांगुरु तय आहे त जेके नंढा सूबा आहिनि या सिंध जा माण्हू आहिनि, इहो कतई ईअं थियणु कोन ॾींदा। सही। नियाज़ तव्हां ॻाल्हि सवेर कई इंतिज़ामी यूनिटनि जी, त ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहुं नवनि सूबनि जी ॻाल्हि कई अल्ताफ़ हुसैन, ॿिए ॾींहुं वरी राब्ता कमेटी अची वज़ाहत कई त असां सूबा न पर इंतिज़ामी यूनिट चाहियूं था। त जेको हिकिड़ो जनरल मुशर्रफ निज़ाम ॾिनो, उन निज़ाम ते ज़ाहिर आहे तमामु घणी तनक़ीद बि आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त चूंडियल अवामी नुमाइंदा हुआ ऐं उन्हनि जे वसीले फंड्स पहुता पे इलाइक़नि में, नाले मात्र कम बि थिया पे, कराची हैदराबाद में तव्हां ॾिठो तमामु वॾा कम थिया। त हाणे उन्हनि छा हुनजो जेको हिननि जो मुतालबो आहे, उन्हनि खे माठ कराइण लाइ इन्हनि यूनिटनि खे वधीक सगारो करण जी ज़रूरत कोन्हे, उनखे वधीक एक्टिव कजे, उनखे फंड्स ॾिजनि, ऐं हिकिड़ो नज़र अचणु खपे त वाक़ई हीअ डिवीज़नल सतह जी हीअ मिशनरी आहे, हीअ कमु हीअ इख़्तियार उन्हनि खे उन्हनि जे हवाले आहिनि, उहे कनि जीअं लोकल गवर्नमेंट आहे या ॿिया जेके सॼी दुनिया में जेके उन्हनि खे इख़्तियार मिलियल हूंदा आहिनि। ॾिसो ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो त इहा ॻाल्हि जीअं लाला चयो पिया तय आहे त सिंध हिकिड़ो सूबो या इंतिज़ामी यूनिट या फेडरेटिंग यूनिट इन क़िस्म जी का ॻाल्हि कोन्हे। सिंध हिकिड़ो वतन आहे ऐं उन जे बारे में हर सिंधी माण्हू हिकु जेतिरो जज़्बाती आहे। बिलाल भट्टे खां वठी मूं ताईं हर माण्हू हिकु जेतिरो जज़्बाती आहे त सिंध जो विरहाङो कंहिं बि नाले ते कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे। हिकिड़ो इहा ॻाल्हि तय आहे ऐं कोई बि सिंधी माण्हू न चाहींदो। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा हिन प्रेशर में न करणु खपे त छो त MKM डिमांड थी करे, हिन करे तव्हां चई छॾियो त भाउ यूनिट हिनखे लोकल गवर्नमेंट खे मज़बूत था कयूं। लोकल गवर्नमेंट तव्हांजे साम्हूं कंहिं आईनी कापी पई आहे। लोकल गवर्नमेंट आईनी घुर्ज आहे। पाकिस्तान जी स्टेट तेसि ताईं कंप्लीट न आहे जेसि ताईं हुन में लोकल गवर्नमेंट जो निज़ाम मौजूदु न आहे। उहो थियणु खपे जीअं आइन में चयो वियो आहे त भई कहिड़े क़िस्म जो निज़ाम सूबनि खे कानून ठाहिणु खपे लोकल गवर्नमेंट जे बारे में, इलेक्शन थियणु खपे ऐं चूंडियल नुमाइंदा चूंडिजी वञनि। हीअ जेको इम्प्रेशन आहे त भई मुशर्रफ जे दौर में इलेक्टेड नुमाइंदा हुया जेके सुठे नमूने निज़ाम हलाईंदा, इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कूड़ आहे, हिकिड़ो फार्सिकल हिकिड़ो जेको आहे उहो इम्प्रेशन आहे। मुशर्रफ जे दौर में लोकल गवर्नमेंट जो जेको सिस्टम हो उन मां जीअं ॿियनि डिक्टेटर्स अयूब वज़ा इंस्पायरेशन ड्रा कई, पंहिंजो पावर ड्रा कयो लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे, उअं ई थियो हो। ऐं तव्हां ॾिठो त हुन में सूबनि जे जेका आहे अख़्तियार खे जेको डाउन प्ले करे
सूबनि खां खसे पसंदीदा लोकल गवर्नमेंट विफ़ाक़ कुझु कोन्हे नो सूबनि वटि जेको उहो खसे ऐं ज़िलनि खे ॾेई छॾियो। पसंदीदा लोकल गवर्नमेंट्स जे ज़िलनि खे हुननि पंहिंजे मफ़ाद में इस्तेमालु करण जे लाइ पैसा ॾिना, जागीरूं ठाहे ॾिनियूं वॾेरनि खे। ख़ुदि कराची में या हैदराबाद में जिते MQM चवे थी त असां तमामु वॾी कारकर्दगी ॾेखारे छॾी, तव्हांखे हुते डिस्क्रिमिनेशन, तव्हांखे हुते इनइक्वलिटी ऐं उन डिस्ट्रीब्यूशन ऑफ रिसोर्सिस ऐं फंड्स ऐं डिस्ट्रीब्यूशन ऑफ डेवलपमेंट जेका आहे उहा तव्हांखे वाज़े नज़र ईंदो त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा कराची हैदराबाद जा या ॿियनि जिते जिते उहे पावर में हुआ उहे डेवलप थिया आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो MQM जे लाइ न, इहो कंहिं ॿिए माण्हू जे लाइ न, पर इहो जेको लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आहे उहो पाकिस्तान जी आइनी रिक्वायरमेंट पूरी करण जे लाइ थियणु खपे ऐं हिकिड़ो सुठो लोकल गवर्नमेंट निज़ाम जेको माण्हुनि खे क़बूल हुजे, अहिड़ो निज़ाम न जेको कंहिं हिकिड़ी मख़सूस धुर खे क़बूल हुजे। जीअं लाले 2-3 दफ़ा ज़िक्र कयो त MQM हिकिड़ो मख़सूस लोकल गवर्नमेंट जो निज़ाम चाहे थी, जेकॾहिं उहो ॾेई छॾियो त पोइ सूबनि जी ॻाल्हि कोन थींदी। सही, पर हिकिड़ो अहिड़ो लोकल गवर्नमेंट जो निज़ाम अचणु खपे जेको सिंध जे माण्हू खे क़बूल हुजे, जेको पंजाब में ओड़ो जेको पंजाब जे माण्हू खे क़बूल हुजे, बलोचिस्तान में हो जेको बलोचिस्तान जे माण्हू खे क़बूल हुजे। त इहो मुंहिंजे ख़्याल में त गुज़िरियल गवर्नमेंट जी बि ऐं हाणोकी गवर्नमेंट जी बि ऐं इवन सूबनि में जिते PTI जी मिसाल तौर हुकूमत आहे, उन्हनि चयो त असां 3 महीननि में लोकल गवर्नमेंट निज़ाम आणींदासीं, उन्हनि जी बि नाअहली आहे। हर सूबे में उतां जे हुकूमत जी नाअहली आहे जो हुननि हिन वक़्तु ताईं गुज़िरियल 5 सालनि में बि ऐं हिन वक़्तु 14 महीननि में 15 महीननि में इहो निज़ाम न आंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो निज़ाम न रुगो सर्विस डिलीवरी जे लाइ इफेक्टिव थी सघे थो, पर हीअ जेके कन्फ्लिक्ट्स नंढा नंढा पैदा थियनि था पावर शेयरिंग या पावर डिस्ट्रीब्यूशन जा, उन्हनि खे बि कर्टेल करण में असांखे मदद ॾेई सघे थो। त तव्हां वे फॉरवर्ड सवेर पुछो त लोकल गवर्नमेंट मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वे फॉरवर्ड आहे, उहो लोकल गवर्नमेंट जेको कंहिं हिकिड़ी मख़सूस पार्टीअ जो पसंदीदा न हुजे पर अवाम जो पसंदीदा हुजे। इहो न रुगो सूबनि में, पर ॾिसो हींअर ताईं जेके तमामु घणियूं हामी रहियूं आहिनि लोकल गवर्नमेंट जूं, उहे तव्हांखे कॾहिं बि कैंटोनमेंट इस्लामाबाद ऐं फाटा जो ज़िक्र न कंदा, त उते बि थियणु खपनि। जेकॾहिं सॼे मुल्क में हिकिड़ो तसुर जेको इहो आहे त आमिर जॾहिं बि ईंदो आहे त उहो ज़ाहिर आहे अकेलो हूंदो आहे, सियासी सपोर्ट हुनखे एतिरी कोन हूंदी आहे, कुझु सियासी लोटा त वरी बि उहो गॾु करे वठंदो आहे, पर उहो तॾहिं इहो चाहींदो आहे त इन क़िस्म जो निज़ाम हुजे जंहिंमें उहो पंहिंजी सियासी सपोर्ट हासिलु करे। जे BDO सिस्टम हो अयूब खान जे दौर में या जनरल मुशरफ वारो, त उहो उन्हनि खे फ़ाइदे में इन करे उहे आणींदा, पर जॾहिं बि जमहूरी हुकूमतूं आयूं आहिनि त उन वक़्तु लोकल गवर्नमेंट जो निज़ाम ॼाणी वाणी न आहिनि आणींदा। हू चाहींदा आहिनि त MNA त MPS वसीले इहे सभु कम कराइजनि ऐं असांजी गिरफ़्त हुन ते रहे। हू नथा चाहिनि त नर्सरियुनि मां जेके आहिनि ते नवां बूटा उभरनि ऐं उन्हनि जी जाइ वालारीनि। इहो तासुर केतिरे हद ताईं ॾिसो, इहा नालाइकी पंहिंजी जाइ ते आहे। हक़ीक़त आहे त सियासी जेके हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि इन खां अवॉइड कयो आहे ऐं उन जे रिज़ल्ट तौरु उनखे इहो आर्ग्यूमेंट या इहो ॻाल्हि ॿुधणी पवे थी त डिक्टेटर हिन खां सुठा हुया। अक्सर माण्हू कॾहिं कॾहिं इहे ॻाल्हियुनि में, माना जेके जमहूरी निज़ाम जा मुखालिफ़ माण्हू आहिनि, ही सियासी पार्टियूं उन्हनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियनि थियूं, उन्हनि खे आर्ग्यूमेंट फराहम कनि थियूं त हू उनखे बेस बनाए पोइ ॿाहिरि निकिरनि। त ॾिसो, हिननि त कोन करायो लोकल गवर्नमेंट जो सिस्टम, ऐं मुशरफ करायो, फलाणे करायो, डिक्टेटरनि करायो, त माना हीअ बि हिननि जे अंदरि जेका डिक्टेटरशिप आहे न उहा बि ख़तमु थियणु खपे। ऐं हिननि खे जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, पीपल्स पार्टी ऐं ज़ाहिर आहे इन ते वॾी तनक़ीद करे सघिजे थी, थियणु खपे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ते, त हीअ सदाईं हुन खां भॼंदा रहिया आहिनि लोकल गवर्नमेंट सिस्टम खां। ऐं हिन दफ़े घटि में घटि 18वीं आइनी तरमीम में जेको हिकिड़ो रिमार्केबल कमु चइजे, या हिननि पाण क़बूल कयो आहे आर्टिकल 140A में त भई लोकल गवर्नमेंट इदारा हूंदा ऐं असां उहे चूंड कराईंदासीं। जॾहिं तव्हां हिकु नए मुआदे तहत इहा शइ क़बूल कई आहे त उहा छो न पई थिए? पीपल्स पार्टी खे बि इहो सोचणु खपे, नवाज़ लीग खे बि इहो सोचणु खपे। अदरवाइज़ पोइ हुननि खे इहो आर्ग्यूमेंट मज़बूत थींदो वेंदो मुल्क में त भई हिननि ही नथा हेठि सतह ताईं ॾियणु चाहिनि पावर्स, इन जे करे ही सॼो। ऐं नो डाउट उन में सॼो मसइलो इहो आहे, ऐं ख़ासि तौर ते फाइनेंशियल पावर्स जी जेका ॻाल्हि 140 सां गॾोगॾु मीसा के जमहूरियत में ॿिन्ही पार्टियुनि ते 3 महीननि अंदरि चूंडूं कराईंदासीं लोकल गवर्नमेंट जो। बिल्कुलु, त इहो बि पाण पंहिंजनि मुखालिफ़नि खे आर्ग्यूमेंट फराहम कनि पिया त असां पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे इहा हिकिड़ी सुहिणी सलाह चइबी आहे सिंधी में, त इहा ॾींदासीं त हू इलेक्शन कराइनि। ऐं ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी उनखे बहितर सम्झे थो इन्हनि ॻाल्हियुनि खे, जहिड़ी तरीक़े सां उन्हनि मुख़्तलिफ़ इशूज़ ते ट्वीट करे थो या उन्हनि ते रिस्पॉन्स करे थो, त मुंहिंजे ख़्याल में उन जे लाइ उहो एतिरो अञा पावर हंगरी न थियो आहे जेका ॿिया असांजा सीनियर सियासतदान जेके मरनि था पावर जे लाइ न। मानत मुंहिंजी नौजवान माण्हू आहे ऐं अञा ही पावर वारे हिन में नथो अचे, त असां उनखे इहा सजेशन ॾेई सघूं था त भई पंहिंजे घटि में घटि पंहिंजे सूबे में करे लेडीज़ कांस्टेबल भर्ती करण जो सिंध हुकूमत खे चयो आहे, तीअं ई हिकिड़ो ट्वीट करे लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आणण लाइ थी सघे थो। चलो टाइम था हिकिड़े ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां करे रहिजो।
वेलकम बैक नादरीन। निहाद हाणे MQM जो हिकिड़ो मुतालबो हुन जो हिकिड़ो सियासी पासो बि आहे। जेकॾहिं हुन आइनी ऐं क़ानूनी पासो ॾिसूं त आइन जो आर्टिकल 239 ऐं सब आर्टिकल 4 उहो इहो थो चवे त भले पार्लियामेंट जा ॿई ऐवान बि 2/3 मेजॉरिटी सां पास कनि, पर जेसिताईं लाॻापियल सूबे जी असेंबली हुनखे 2/3 सां पास नथी करे तेसिताईं इन क़िस्म जी कंहिं बि सूबे जी हदुनि में फेरफार मुमकिन कोन्हे। त MQM सिंध असेंबली में पोज़ीशन तव्हांजे साम्हूं आहे। नेशनल असेंबली, सेनेट, किथे 2/3 मेजॉरिटी को मुमकिन आहे? तव्हां सम्झो था त अॼु या अॼु खां 50 साल पोइ हिन मौजूदा सूरत हाल में को आइनी ऐं क़ानूनी तरह को मुमकिन थी सघे थो इहो मामिलो? मुंहिंजो न आहे ख़्यालु त सिंध में कॾहिं को ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी सूरत हाल पैदा थी वेंदी जो सिंध विरहाइण वारियूं पार्टियूं अक्सरियत में अची वञनि या 2 भाङे 3 जेका अक्सरियत आहे सूबाई असेंबली में ख़ासि तौर ते उहा हासिल करे अचनि। थी सघे थो क़ौमी असेंबली में अहिड़ी सूरत हाल कॾहिं पैदा थी वञे, सेनेट में कॾहिं पैदा थी वञे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर सिंध में सिंध असेंबली में इहा सूरत हाल मुंहिंजो न आहे ख़्यालु। असां वॾा जेके चइजनि त उहे माण्हू बि ॾिठा आहिनि सिंध असेंबली में जेके सभु कुझु करण लाइ तयारु हूंदा हुआ। कालाबाग डैम न ठाहे सघिया, बिटा निज़ाम आणे जूं ॻाल्हियूं थियूं, ओवरनाइट ऐं 24 आवर्स में रिवर्ट थी विया। इन क़िस्म जो जॾहिं बि सिंध जी वहदत जो सुवालु ईंदो, सिंध खे एज़ अ वतन, एज़ अ जेका क़ौमी जेको छा चइजे त जेको वतन जी जेका हैसियत आहे सिंध जी, उनखे मुतासिर करण वारी ॻाल्हि जॾहिं बि सिंध में ईंदी त तव्हांखे उहे पार्टियूं उन जूं मुखालिफ़ मिलंदियूं जेके अॼु ॾींहुं एस्टेब्लिशमेंट जे चवण ते कुझु बि करण लाइ तयारु थी वेंदियूं आहिनि। त मुंहिंजो न आहे ख़्यालु त सिंध में कॾहिं का अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी। उहो जेको चवंदा सिंध गिदड़नि कोन खाधी आहे अञा, त सिंध वाक़ई गिदड़नि कोन खाधी आहे। ऐं कॾहिं बि इहा जेका आइनी रिक्वायरमेंट आहे नवां सूबा ठाहिण जे लाइ, उहा सिंध मां पूरी थींदी मूंखे नज़र कोन थी अचे। पंजाब मां शायदि थी वञे सराइकी सूबे जे हवाले सां, छो त हुन में अगेन हिकिड़ो जेन्युइन सेंटीमेंट मौजूदु आहे जेको सूबे खे सराइकी सूबे खे जस्टिफाई करे थो। पोइ हुन में इख़्तिलाफ़ अञा बि इहो आहे, के चवनि था त सराइकी सूबो थियणु खपे, के चवनि था न सराइकी न इंतिज़ामी बुनियादनि ते 2 साल थियणु खपनि, को चए थो न सराइकी पर बहावलपुर उनजो हेडक्वार्टर थिए या मुल्तान थिए। इन क़िस्म जूं जेके शयूं होॾे थी सघंदियूं। पर सिंध में मुंहिंजो न आहे ख़्यालु। सिंध जे लाइ सिंध जो हिकु यूनिट, हिकु वहदती यूनिट हुजणु सिंध जे जीअण मरण जो सुवालु आहे। सिंध सां जो लाॻापो जेको आहे, सिंध जे जेका शनाख़्त आहे, जेका सुञाणप आहे, उहा इन मामले सां लाॻापियल आहे। मुंहिंजो न आहे ख़्यालु त इहो कॾहिं बि पॉसिबल आहे। सही। त हाणे ही सभु शयूं पंहिंजी जाइ ते, जेको तव्हां बि सवेर ॻाल्हि कई त शायदि का मुलाक़ात लंदन में थी ताहिरुल क़ादरी ऐं अल्ताफ़ हुसैन जी, ऐं अल्ताफ़ हुसैन सां सलाह मशवरे खां पोइ ज़ाहिर आहे जेको कुझु असांखे मॉडल टाउन में नज़र आयो, कीअं हुन लाइ ख़ुराक खणी पिया वञनि, कीअं दवाऊं पई पहुचनि, कीअं हुननि खे मॉडल टाउन मां ॿाहिरि निकिरण जो रस्तो ॾियारण लाइ फ़ोन अल्ताफ़ हुसैन बि करे पियो, इशरतुल इबाद बि करे पियो। ताहिरुल क़ादरी जेका एजेंडा खणी हिते वेठो आहे, अॼु बि ताईं बि चवनि था त हिन जे पोयां का साज़िश आहे, लंदन प्लान आहे, जेको बि आहे। ऐं अञा हिन जो आख़िरी जेको सीन आहे उहो अञा थियणो आहे। उनजो नतीजो उन में मुख़्तलिफ़ अनुमान आहिनि त शायदि हुकूमत हली वञे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए थी जो हिन हुकूमत जो ई वजूदु नथो रहे ऐं जेके सभु जमहूरी दुनियूं हिकिड़े पासे आहिनि उहे नाकाम थियूं थियनि हिन सॼे मामले में, त पोइ तव्हां सम्झो था त ताहिरुल क़ादरी जेको इहो पंहिंजो एजेंडा खणी आयो आहे, हिकिड़ो जेके नापाक एजेंडा चई सघिजे थो, उहो इम्प्लीमेंट कराइण में कामयाबु थींदो? माज़ी में बि असांजे आमिर आया आहिनि, उन्हनि बि 1 यूनिट बि असां ॾिठा आहिनि, त छा ताहिरुल क़ादरी जी एजेंडा लागू थींदी मुल्क में? ॾिसो, ताहिरुल क़ादरी जो मुंहिंजो ख़्यालु आहे त इन वॾे पैमाने ते हुनखे कोन रिस्पॉन्स मिलंदो। ऐं स्पेशली आर्मी जा जनरल एॾा बेवकूफ़ कोन्हनि जो हिन जे पुठियां अची बीहनि या हिन जे ॻाल्हियुनि में अची वञनि। सही, मां नथो सम्झां। पर ज़ाहिर आहे हाणे जीअं ही माण्हू, छो त जेको अनकॉन्स्टिट्यूशनल मुतालबा कनि पिया न, हाणे इहे मुतालबा तॾहिं मंज़ूर थींदा जॾहिं मिलिट्री डिक्टेटर्स ईंदा। त इन जे करे तव्हां अल्ताफ़ हुसैन खे बि ॿुधो हूंदो, ओचितो वठी चवंदो आहे भई फ़ौज आ जाए। कादरी बि साहब ओचितो वठी जहाज़ में वेही चवंदा न फ़ौज अची मूंसां ॻाल्हाए। बिल्कुलु। चौधरी शुजात क्यू लीग ऑलरेडी उहे आहिनि। शीदा टली टाइप माण्हू जेके आहिनि, बकौल इमरान ख़ान जे जेको अॼुकल्ह हुनजो दोस्त आहे उहो चवंदो शीदा टली, त उहे माण्हू उन्हनि जा जेके मक़ासिद आहिनि या मफ़ादात आहिनि उहे तॾहिं पूरा थींदा जॾहिं मिलिट्रीअ जी हुकूमत हूंदी। अदरवाइज़ ही क़ानूनी तरीक़े सां, आइनी तरीक़े सां इहा शइ कॾहिं बि मञाए कोन सघंदा, न को उन में कामयाबु थी सघंदा। अहिड़े तरीक़े सां क़ादरी बि क़तई तौर ते आइनी या क़ानूनी तरीक़े सां इहे पंहिंजा मुतालबा कोन मञाए सघंदो। ऐं जेतिरे क़दुरु ही जेको मॉडल टाउन वारो हिननि अफ़सोसनाक वाक़ियो आहे, पर उनखे एॾो ड्रामाटाइज़ करे पेश कयो पियो वञे त तारीख़ में कॾहिं कोन थियो आहे, दुनिया में कॾहिं कोन थियो आहे।
छो हिननि खां MRD जी तहरीक विसरी वई आहे। पुनल खान चांडीअ जे सकरनि जे ॿाहिरां 17 माण्हू जेके क़ुर शरीफ़ पढ़नि पिया, ख़तमो कढनि पिया, उन्हनि खे गोलियूं हुयूं मारियो वियो। बमबारी कई वई सिंध जे ॻोठनि ते, जेके माण्हुनि जूं मतिलबु टंडो बहावल त हिकिड़ो मीर मुर्तज़ा जो आइसोलेटेड वाक़ियो हुयो, जेको मतिलबु जेको पर्सनल बेस ते हो, हू त बाक़ाइदे रियासती सतह ते थिया न, हुननि खे मारियो वियो। त कुझु कालमनिगार बैठनि पिया त होॾां मीर मुर्तज़ा भुट्टो जी शहादत थी, पोइ PP हुकूमत उन बिना ते ख़तमु थी। मॉडल टाउन जो वाक़ियो बि इन क़िस्म जी का साज़िश आहे नून जी हुकूमत जे ख़िलाफ़? मतिलबु साज़िश त आहे, बिल्कुलु लॻे पियो उन मां। छो त जीअं जहिड़े तरीक़े सां 100 माण्हुनि खे गोलियूं लॻियूं आहिनि, ज़ाहिर आहे हुकूमत एॾी बेवकूफ़ त कोन्हे जो चवंदी वञी तव्हां उन्हनि खे अंधाधुंध करे मारे छॾियो करे छॾियो। हालांकि इहे माण्हू टीयर गैसिंग सां बि डील थी पिए सघिया। रुकावट वटाइणी हुयूं, दहशतगर्दनि जो गढ़ त एतिरी ज़रूरत बि कोन हुई उन वक़्तु। लाल मस्जिद बि कोन हुई, लाल मस्जिद बि कोन हुई। हा, इवन ॾिसो न, माण्हू लाल मस्जिद में जेको बमबारी थी उहा बि कोन था यादि कनि माण्हू। बिल्कुलु 12 मई ते जेको कुझु कराची में थियो, माण्हू उहो बि नथा चवनि, हीउ वॾो ज़ुल्म थी वियो तारीख़ी। माना सायो करे मीडिया जे थ्रू, माण्हुनि जे थ्रू, त इहो तारीख़ में कॾहिं ईअं कोन थियो आहे। हा, पर तारीख़ में कॾहिं ईअं बि कोन थियो आहे त अहिड़ी बेहयाई सां माण्हू अची वेहनि ऐं उहे अहिड़ा गहराइनी मुतालबा कनि, ज़बान जेका हुननि जी इस्तेमालु थिए थी। प्लस हुननि जो हींअर जेको हुननि जो पंहिंजो माण्हू हिकिड़ो लीड माण्हू हुयो, उनखे वाक़फ़ु कयो। न त थी सघे पियो त हुनजे पोयां का शइ थी वञे हा, अहिड़ी कोई शइ। पर हींअर मुंहिंजे ख़्याल में फ़ौज न ईंदी, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त फ़ौज हींअर हटी वई आहे। ऐं पाकिस्तान में जॾहिं बि को वॾो मूवमेंट थी आहे, उहा सन्नाटे में थी आहे। जॾहिं बि का शइ साम्हूं हूंदी आहे त भाई हाणे कुझु थिए पियो, हाणे कोन थींदो आहे पाकिस्तान में। हिस्ट्री रही आहे न, PNA जी तहरीक में त थियो, उनमें ठाह थी वियो न, त बस इहो ई ॻाल्हि टाइम ख़तम थिए। निहात पाण एसि ताईं त बिल्कुलु हिकिड़े रुख खां शइ खे ॾिठो त इहो ड्रामेबाज़ी बि थी सघे थी, बहरान मां निकिरण लाइ बि अहिड़ो नारो हणी सघिजे थो। पर ओवरऑल जेकॾहिं असां ॾिसूं पंहिंजे ख़िते जी अहमियत, दुनिया में जेके मफ़ाद आहिनि सुपर पावर्स जा, उन्हनि खे साम्हूं रखी त का आलमी साज़िश कोन्हे हिन जे पोयां त जेका चाहींदी हुजे त कराची हीअं असांखे अकेलो ख़ाली थी मिले। छो त पोर्ट जी तमामु वॾी अहमियत आहे, कराची जी स्ट्रेटेजिक पोज़ीशन बि सुठी आहे, त हिननि जे पोयां के आलमी ताक़तूं कोन हूंदियूं जेके चाहींदियूं हुजनि त ईअं थिए। ॾिसो, मां आलमी साज़िशुनि जो एक्सपर्ट न आहियां, पर डेफिनेटली हिकिड़ो कराची स्ट्रेटेजिकली तमामु घणो इम्पॉर्टेंट खितो आहे या शहर आहे या जेको पावर सेंटर आहे दुनिया जो, उहो आहे। पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त जेका बि आलमी साज़िश कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी त कराचीअ जो स्टेक होल्डर केरु आहे ऐं कराची छा कंहिं हिकिड़े स्टेक होल्डर जे ज़रिए कब्ज़े में करे सघिजे थी। इहो पॉसिबल न आहे उन्हनि जे लाइ बि, त इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में अचे थी। मां फ़िलहालु आलमी साज़िश जा जेके पासा आहिनि, ज़रूरु हूंदा शामिल, उन्हनि खे मां पासे ते रखां थो त हीउ हिकिड़ो प्योरली पॉलिटिकल मामिलो आहे। हिन वक़्त जी सूरत हाल सां मां निकिरण जे लाइ जेके दबाव आहिनि उन्हनि ते पॉलिटिकल या जेके ॿिया प्रेशर्स आहिनि, उन्हनि खे डील करण जे लाइ हिकिड़ो इहो मामिलो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, मिसाल तौरु तव्हांजो पहिरियां वारो सुवालु हो, असां मञे बि वञूं त ताहिर क़ादरी या MQM जी जेका डिज़ाइन आहे या ॿिया जेके माण्हू हुन जा सपोर्ट आहिनि, उहा अगरि लागू थी बि थी वञे डंडे जे तौर ते कंहिं बि ताक़त जे इस्तेमाल सां, त असां जंहिं खिते सां वास्तो रखूं था उते त स्ट्रगल्स जो ऐं हिन जो ज़मानो रहियो आहे। ऐं हिकिड़ो त पहिरीं त जेकॾहिं को बि गैर जमहूरी अमल पाकिस्तान में थियो त रिगार्डलेस ऑफ पार्टी एफिलिएशन्स, तव्हांजी पीपल्स पार्टी PML ऐं ॿियूं इलाही जमातूं जेके आहिनि बलोचिस्तान जूं, ख़ैबर पख्तूनख्वा जूं, उहे स्ट्रीट्स ते हूंदियूं। ऐं उहो पावर एतिरो घणो हूंदो हुयो, ताहिर क़ादरीअ जो पावर जेको आहे हुनजे अॻियां का सिंधीअ में उनजो प्रेशर बर्दाश्त न करे सघंदो। त मुंहिंजो न आहे ख़्यालु त इन खां कोई एॾो डिॼण जी ज़रूरत आहे। पॉलिटिकल मामला आहिनि, उन्हनि जो हल पॉलिटिकल मौजूदु आहे, आइन में मौजूदु आहे ऐं कानून में असां वटि जेके ऑप्शन्स आहिनि उन्हनि खे यूज़ करणु खपे। जेको कुझु असां चाहियूं था थियणु खपे, उहो जेन्युइनली थियणु खपे। उहो कंहिंजे बि कंहिं पार्टीअ जे हिकिड़े मख़सूस मफ़ाद खे सर्व करण जे लाइ न थियणु खपे। वे फॉरवर्ड लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आहे जंहिंमें रिसोर्सिस जी मुनसिफ़ानी इंसाफ़ वारी विर्छ थिए ऐं समूरनि हिसनि खे, समूरनि पाकिस्तान जे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे उन्हनि जो जाइज़ हिसो ऐं जाइज़ शेयर डेवलपमेंट में मिलणु खपे ऐं इहो कंहिं हिकिड़ी पार्टीअ जे ख़्वाहिशनि जे मुताबिक़ न थियणु खपे। चलो निहात तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, असांजे महिमान बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। मजबूरी तौर ते जेको सॼी सिंध जो ख़्यालु आहे, सभिनी सिंधी माण्हुनि जो ख़्यालु आहे
असां बि इन नतीजे ते पहुता आहियूं त सिंध असांजो वतन आहे हज़ारे सालनि खां सदियुनि खां, ऐं असांजे वतन जे विराइण जी को माना जेकॾहिं ज़रूरत बि करे थो त उनखे उनजो मुंहुं तोड़ जवाबु मिलंदो। ऐं सिंध जेका सिंध असेंबली जी ठहरा आहे जंहिंमें इहो चयो वियो त सिंध सदियुनि खां क़ाइमु आहे, इंशाअल्लाह सदियुनि ताईं क़ाइमु रहंदी। हिन प्रोग्राम मां ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।